सिंध टीवी नेटवर्क तरफ़ां मज़लूम न्याणियुनि सां साथ जे वचन जे सिरे हेठि मल्हायल सक़ाफ़ती ॾियारे ते कराची खां कशमोर, कींजर खां कारूंजर, थर काचे कोहिस्तान ऐं सामूंडी पट्टीअ में सक़ाफ़ती रंग विखरी पिया ऐं हर पासे सिंधी टोपी ऐं अजरक जा इंडल लठी रंग झिरकी पिया। सक़ाफ़ती ॾियारे जी मुख्य तक़रीब सिंध जी दिलि कराची में प्रेस क्लब आॾो कोठाई वई, जंहिंमें धरती धणियुनि जो समुंड उथली पियो। मुख्य तक़रीब में नंढनि वॾनि पोड़नि तोड़े पकनि ऐं औरतुनि समेत ॿारड़नि सक़ाफ़ती वेस वॻा पहिरें शिरकत कई। सक़ाफ़ती ॾियारे ते सिंध जी राजधानी कराचीअ में हर तरफ़ सिंधी सक़ाफ़त जा रंग विखरी विया। सक़ाफ़ती तक़रीब में सिंध जे नाले वारनि फ़नकारनि तुफ़ैल संजराणी, ताज मस्तानी, जिगर जलाल ऐं ॿियनि सुरनि जी वर्खा करे माण्हुनि खे जुमाए छॾियो। तक़रीब में शरीक माण्हुनि फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वर्खा ते झुमरियूं हणंदा रहिया। मुख्य तक़रीब में सियासी, समाजी तोड़े कॉम्प्रेस पार्टियुनि जे अॻुवाणनि तोड़े कारकुननि वॾे अंग में शिरकत करे सक़ाफ़ती ईद जो ॾियारो भरपूर नमूने सां मल्हायो। कैमरा टीम ऐं साथी रिपोर्टरनि सां गॾु फयाज़ कुरैशी, सिंध टीवी न्यूज़, कराची।